الرحيم وإذ أخذ الله ميثاق النبيين لما آتيتكم من كتاب وحكمة ثم جاءكم رسول مصدق لما معكم لتؤمنن به ولتنصرنه صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين जोड़े जोड़ जहान जी जने जोड़ी आई खाबंद खास खलके मुहम्मद मुकाई कलमो तह करीमते चिट्टो चायाई अन मौला कवंत महबूबी उताई पोए लिखी दिनाई बई सरहा सैयद के अरबी अरशन मथे वयो मेहमान रब जो थियो इं कोन को बियो वयो बलगल उला बिकमालिही दिल जी दुआ मंजूर थी दुनिया त ज़ुल्मत दूर थी वयो मुल्क सारो नूर थी कशफत दुजा बिजमालिही तारीफ सोने जी बेबयां कहिड़ो कंदी आजिज़ ज़बान जंहिंजो मौला मदह ख़ान हसनत जमीअ ख़िसालिही इदरीस जी सबख़े सदा आदस्त बस्ता इल्तजा मोमिन पढ़ो सुबह शाम सल्लु अलैहि व आलिही अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदना व मौलाना व शफीना मुहम्मद व आलिही अजमईन। हमदई सलात खां बाद जलसे ऐं स्टेज जी सूंह सिंगार ज़ी वक़ार उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम बिलखुसूस बानिए महफिल काबिल एहतराम
मोहतरम जनाब सरदार मोहम्मद आलम खान मद्दज़ल्लहुल आली ऐं उन्हनि जो साहिबजादो आशिक़े रसूल मुजाहिद अहले सुन्नत बिरादरम साईं शहाबुद्दीन साहब ज़ीद मजदहू ऐं मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाइरो अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दिस कलाम पाक मझां अव्हां प्यारन मुसलमानन भाइरन जे खिदमत में एक आयत करीमा जो कुछ हिस्सो तिलावत करण जो मूं शरफ हासिल कयो आ, जंहिंजे मातहत हिननि जलसन महफिलन जो सवाब चाहे ऐं अल्लाह जे इन पाक कुरान मजीद जी आयत मझां तव्हां खे जलसे ऐं मीलाद करण जो सबूत अता फरमाईंदुसि। इंशाअल्लाह तकरीबन रब्बिल अव्वल में आऊं ही मौजू उमूमन बयान कंदो आहियां जो सभिनी मुसलमान खे ख़बर पए त रसूलुल्लाह जे मीलाद मल्हाइण जी बरकत ऐं उन जो सवाब छा आहे। अल्लाह कंदो हिन मुख़्तसर टाइम में अवां जे ख़िदमत में इहो उनवान बयान कंदुसि। दोस्तनि जूं फरमाइशूं बि काफ़ी आहिनि, पोइ टाइम जे हिसाब सां इंशाअल्लाह कुछ बयान थींदो। वरी रब्बिल अव्वल रब्बिल सानी ये मसरूफ तरीन महीना हूंदा आहिनि, उन्हनि खां बाद में कॾहिं वरी बि इंशाअल्लाह इहा रूहानी कचहरी कंदासीं। अल्लाह से मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए। अदा सरदार मोहम्मद आलम खान ऐं संदस राज जे तरफ़ां ही अॼोको मिलाद शरीफ़ अॼोको ही उर्स जो लंगर आहे मदीने वारे साईं जे दरबार में इंशाअल्लाह क़बूल आहे ऐं रब करीम पंहिंजे हबीब जे सदके हिन इलाके ते बरकतूं रहमतूं अता फरमाईंदो इंशाअल्लाहुल अज़ीज़। हिन साल में हिन ॻोठ खे जेके बि ज़रूरतूं, मिसाल मूं ॾिठो सर्वे कयो त हिते मोबाइल जे टावर जी ज़रूरत आहे, मोबाइल कमु नथो करे, बिजली जी ज़रूरत आहे। मुझा प्यारा दोस्तों अञा बि कई ॿी शइ जी अल्लाह कंदो हिन साल में सभु ॻोठ वेठे ये मिलंदियूं मदीने जे साईं जे मीलाद जे सदके इंशाअल्लाह ताला। प्यारा मुसलमान भाइरो मज़ीद अल्लाह साईं राजन ते हिन इलाकनि ते पंहिंजूं बरकतूं रहमतूं नाज़िल फरमाईंदो। टाइम काफ़ी थी चुको आहे। मदीने जे साईं जो फरमान आहे त ज़य्यनू मजालिसकुम बिस्सलाम। मोमिनो मुसलमानो जॾहिं बि अहिड़ियूं महफ़िलूं क़ाइमु कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असांजे अॼोके हिन प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चो चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन्नह
अल्लाह अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो मुझा मिठा महबूब याद फरमा उहो जलसो सुभान अल्लाह वो प्रोग्राम तव्हां खे याद आ अल्लाह से पंहिंजे महबूब खे याद थो ॾियारे मुझा महबूब वो जलसो वो प्रोग्राम जेको असां अवां जे शान में रखियो वो अवां खे याद आ अल्लाह ताला उन जी वज़ाहत तो फरमाए ओ जडे मां आलम अरवाह में जलसा कया प्रोग्राम कया मुझा महबूब हिकड़ो मुझे तौहीद जे सिलसिले में हुयो ॿियो अवां जे रिसालत जे सिलसिले में हुयो तौहीद वारे जलसे में सब रूह आया नबी भी आया मुसलमानन जा रूह आया मोमिनन जा रूह आया मुनाफिकन काफरन जा रूह आया पर मुझा महबूब करीम जेको असां अवां जे जिक्र में अवां जे मीलाद जो जलसो रखियो होसी उन में ॿिया रूह कोन आया खास रूह आया नबियन जा रसूलन जा मुरसलन जा रूह आया जलसे जो मौजू हो जिक्र मुस्तफा मीलाद मुस्तफा उन्हीं जो खिताब मां रब फरमायो हो बुधन वारा सवा लख नबी हुया सुभान अल्लाह मुझा महबूब करीम वो प्रोग्राम तव्हां खे याद आ पोइ मूं उन में खिताब कयो कहिड़ो लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा अल्लाह से दो फरमामा नबियन खां वायदो वरतो ऐ मुझा नबियो ऐ मुझा रसूलो मुरसलो जडे मां अवां खे किताब ऐं हिकमत ॾेई दुनिया में मोकिलिया अॼु तव्हां मूं वटि आयो पर जॾहिं मां तव्हां खे दुनिया में मोकिलींदुसि किताब भी ॾींदुसि हिकमत भी ॾींदुसि अवां खे मौजज़ा भी ॾींदुसि अवां खे शान शौकत ॾींदुसि अवां खे ज़ाहिरी बातिनी ताक़तुनि सां नवाज़ींदुसि मुंहिंजो सिर्फ़ हिकिड़ो दुनिया में कमु कजो उहो ज़रूरी कमु आहे जंहिं वक़्त में तव्हां दुनिया में वेंदो अवां नबूत हलाइजो मुंहिंजी तौहीद खे भी हलाइजो मगर लमा सुम जाअकुम पो जडे अचे तव्हां वटि रसूलुम मुसद्दिकुल लिमा माअकुम जडे अवां वटि मुंहिंजो उहो महबूब अचे उहो मुंहिंजो रसूल अचे जेको अवां जी तस्दीक कंदो माण्हुनि खे ॿुधाईंदो ऐं इंसानो मूंखां अॻु में हज़रत ईसा अलैहिस्सलाम अवां वटि आयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम आयो इब्राहिम अलैहिस्सलाम आयो दाऊद अलैहिस्सलाम आयो अलगर्द आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम ताईं जेके भी तव्हां वटि नबी सगोरा आया उहे सच्चा सुभान अल्लाह वो मुझो महबूब अची अवां जी तस्दीक कंदो माण्हुनि खे ॿुधाईंदो त मूंखां अॻु में जेके नबी आया उहे सभु बरहक नबी हा उहे सच्चा नबी हा अल्लाह से मोकिलिया छो जो मां उन महफ़िल में वेठो हुउसि मुझी सदारत में जलसो ॿिया माण्हू कोन हा नबी हा मां सभिनी खे सुञाणा थो मां सभिनी खे ॾिठो ये जेके भी आया उहे सच्चा नबी अल्लाह सैदो फरमाए जॾहिं उहो मुंहिंजो महबूब ईंदो दुनिया में अची अवां जी तस्दीक कंदो जॾहिं अवां वटि अचे त अवां हिकिड़ो कमु कजो कहिड़ो लतुमिनुन बिही मुंहिंजे महबूब ते ईमान आणिजो वलतनसुर मुझे मिठे हबीब जी मदद फरमाए जो आयत मुझ सिर्फ इस ताईं पढ़ी आहे इन्हीं जो तफसीर तव्हां खे अर्ज़ रखंदुसि प्यारा मुस्लमान भाइरो हाणे ॿ टे ॻाल्हियूं थोरो ज़हन में विहारिजो त तव्हांजो अक़ीदो मज़बूत थिए हिकु तव्हां खे ख़बर पई त मीलाद जो जलसो करणु अल्लाह जी सुन्नत आहे पहिरियों जलसो मीलाद जो रब करीम पाण कयो पहिरियों जलसो हाणे अॼु अदा सरदार मोहम्मद आलम खान ही प्रोग्राम कयो संदसि राज त सम्झ अल्लाह जी सुन्नत अदा कयो हाणे मदीने जे साईं जी सुन्नत जेकॾहिं को माण्हू अदा करे मन आया सुन्नती इंद फसादे उम्मती फलहु अजरो में तो शहीद